नाज़रीन, खानपुर में खबर शेयर कंदा आलू बहादुर अली बुरड़ो की रिपोर्ट। खानपुर बुरड़ो में घर ते का फायरिंग शहर में खौफ हिरास। बेवा औरत इंसाफ लाइ थाणे ते पहुची वई। खबर मूजिब खानपुर शहर के बुरड़ो पाड़ी की रवासण ज़रीना ज़ाल बहादुर अली जागीरानी खानपुर थाणे ते पहुची दाह कंदे ॼाणायो आहे, असांजे घर ते नामालूम जवाबदारनि घाह करे हमलो कियो ऐं मुंहिंजी चइनि ॿारनि खे ज़ख़्मी करे हवाई फायरिंग पिणु कई आहे। हिन चयो त मुंहिंजी धीउ सनम जागीरानी मेडिकल तां दवा वठी अची रही हुई त मोटरसाइकिल सवार ट्रैक्टर हणी जंहिं तां सनम जी मोटरसाइकिल सवार सां मुंहमारी थी, जे कुछ देर बाद 4 खां 5 नामालूम जवाबदारनि घर ते काह करे हवाई फायरिंग पिणु कई ऐं असां ते तशद्दुद कयो, जंहिंमें मुंहिंजा ॿारड़ा नगमा जागीरानी, बिलाल जागीरानी, सागर जागीरानी ऐं शाहिद जागीरानी ज़ख़्मी थी पिया आहिनि। हिन इख़्तियारनि खां नोटिस वठी तहफ़ुज़ ऐं इंसाफ़ ॾियारण जी घुर कई आहे। राब्ते ते पुलिस ॿुधायो त मामले जी जांच कयूं पिया। नंढड़ीअ जो रोल आहे साईं, हुन चयो असां इज़तदार माण्हू आहियूं, असांजी पोती विच बाज़ार में न लाइ, असां यतीम ज़रूरु आहियूं पर बेज़मीरा न आहियूं। पोइ बि हुननि असांजे घर ते हमिलो करे छॾियो। बाबा मुंहिंजी अदालत खे इहा ई गुज़ारिश आहे त मुंहिंजी सिक्योरिटी ॾिनी वञे, मुंहिंजे ॿारनि जी हिफ़ाज़त कई वञे।